अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में खणी आया आहियूं मज़ेदार रेसिपी जो नालो आहे चिकन मलाई बोटी। चिकन मलाई बोटी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में खयो आहे बोनलेस चिकन 2 LPS, जेको तक़रीबन 2 पाउंडनि जे बराबरि आहे। ॾही विझूं था 4 टेबल स्पून, ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1 टीस्पून, नंढनि फोटनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून। तव्हां चाहे त पंहिंजी पसंदि जे हिसाब सां घटि या वधि करे सघो था। थूम जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून। कसूरी मेथी जा पता विधा आहिनि 1 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर विधो आहे 1 टीस्पून। अम्बचूर पाउडर विझूं था 1/2 टीस्पून। सावनि मिर्चनि जो पेस्ट विधो आहे 1 टेबल स्पून ऐं फ्रेश क्रीम विधी आहे 1/3 कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे असां 6 कलाकनि जे लाइ चिकन खे रेफ्रिजरेट कंदासीं। 6 कलाक चिकन खे रेफ्रिजरेट करे रखियो हुयो ऐं हाणे चिकन पीसिस खे असां स्टिक्स ते लॻायूं था, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। सभई चिकन पीसिस खे स्टिक्स ते लॻाइण खां पोइ हिकु कढ़ाई में ऑयल विझूं था तक़रीबन 2 टेबल स्पून। ऐं हाणे चिकन बोटी खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन बोटी लाइट गोल्डन थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं असां विचोली बाहि ते चिकन बोटी खे फ्राई कयो आहे ऐं असांजी मज़ेदार चिकन मलाई बोटी बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां तव्हांजे लाइ मायरा जो किचन में खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे चिकन मलाई हांडी। चिकन मलाई हांडी पचाइण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु कढ़ाई में तेल विधो आहे 1/2 कप ऐं हाणे बग़ैर हिरी जो मुर्गी जो गोश्त विझूं था 1/2 किलो ऐं हाणे चिकन खे विचोली बाहि ते फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन जो कलर चेंज थी वञे। जी फ्रेंड्स, जी त तव्हां ॾिसी रहिया आहियो त चिकन जो कलर तब्दील थी वियो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून, मखणु विझूं था 1 टीस्पून ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली खां तेज़ बाहि जे दरमियान फ्राई कंदासीं। ॿ खां 3 मिनट्स जे लाइ फ्राई कयो आहे। हाणे विझूं था कटियल सावा मिर्च 3 खां 4 अदद, साबित ॻाढ़ा मिर्च विझूं था 6 खां 7 अदद ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल बसर 1/2 कप, शिमला मिर्च विझूं था 1/3 कप ऐं
पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली खां तेज़ बाहि जे दरमियान फ्राई करण खां पोइ असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ चिकन खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था हेवी क्रीम अधु कप, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। वाइट पेपर पाउडर यानी दखनी मिर्च विझूं था 1/4 टीस्पून, ऐं मिक्स कंदासीं। ऐं हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, ढकु ॾेई करे तक़रीबन 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असां चङी तरह सां चिकन खे मिक्स कयूं था ऐं असांजी मज़ेदार चिकन मलाई हांडी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। फ्रेंड्स, मायरा जी किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार चिकन टिक्का बाइट्स जी रेसिपी। चिकन टिक्का बाइट्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त खयो आहे तक़रीबन 1 किलो, ऐं हाणे लूणु विझूं था 1/3 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/3 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। थूम जो पेस्ट आहे 1/2 टेबल स्पून। अदरक जो पेस्ट आहे 1/2 टेबल स्पून। लीमे जो रस विझूं था 2 टीस्पून। टिक्का मसाला पाउडर आहे 2 टीस्पून। दही विझूं था तक़रीबन 4 टेबल स्पून, ऐं ज़र्द जो रंग आहे 1/4 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे हाणे असां चिकन खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ मैरिनेट कयो आहे। हाणे हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून, ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां चिकन विझंदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स ताईं चिकन खे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढकु हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चिकन जो पाणी खुश्क थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त चिकन जो पाणी खुश्क थी चुको आहे। हाणे असां चिकन खे कोल्ड स्मोक ॾींदासीं। असां चिकन जे मथां हिकिड़ो कोयलो प्रेस कयो आहे। हाणे कोयले जे मथां थोरो ऑयल विझी ढकु ॾियूं था ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढकु ॾेई करे चिकन खे 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे कोयलो हटायूं था ऐं असांजे मज़ेदार चिकन टिक्का बाइट्स
सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयां थो तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।